नादिर रानीपुर मां रिपोर्ट करे पियो मदद अली सोलंकी। सिंध सभा गंबट प्रेस पधराई। सिंध सभा गंबट पारां गंबट अबुलवाज पुल खां रैली कढी गंबट वापडा ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। करप्ट वापडा इंतज़ामिया ऐं नाअहल SDO उमर पठान जी मुअतली ख़िलाफ़ एहतिजाजी रैली ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो जी अॻवानी सिंध सभा गंबट जे सदर कामरेड गदा वजण ऐं सिंध सभा गंबट जे जनरल सेक्रेटरी सिंधी इम्तियाज़ माची कई। रैली में एहतिजाज में क़ौमी कारकुननि समेत गंबट शहर जे सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि भी वॾे अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़नि में मनेश कुमार, विनोद कुमार, दर्शन लाल, सजाद अली थेबो समेत केतिरनि माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि एहतिजाज कंदे चयो त सिंध समेत गंबट शहर में हथरादू बिजलीअ जी लोड शेडिंग कई पई वञे। माण्हुनि ॾे ॻरा बिल मोकिलिया था वञनि। बिलनि मथां नाजाइज़ टैक्स मड़ी वई आहे। SDO वापडा उमर पठान गंबट में बिजली चोरी कराए रहियो आहे। उन जो शहरनि सां पेश अचण तरीक़ो गैर इख़लाक़ी ऐं गैर मुनासिब आहे। वापडा ऑफिस में कमु कंदड़ मुलाज़िमनि सां भी सुठे नमूने पेश नथो अचे। जॾहिं खां गंबट वापडा में SDO उमर पठान मुक़ररु थियो आहे, उन ॾींहं खां वठी गंबट में बिजली जी चोरी थियण वधी वई आहे। हू फी कुंडीअ जा 10 खां 20 हज़ार वठी गैर क़ानूनी बिजली जो कनेक्शन लॻाराए थो। उन ॾोह में वापडा इंतज़ामिया जा हेठियां मुलाज़िम पिणु मुलविस आहिनि। अॻवाननि आख़िर में क़ानूनी लागू कंदड़ इदारनि खां उहा घुर कई त जल्द सां जल्द करप्ट SDO उमर पठान खे नौकरीअ तां लाथो वञे। बिजली चोरीअ में मुलविस जवाबदार ऐं वापडा मुलाज़िमनि मथां सरकारी चोरी करण जो केस दाख़िल कयो वञे ऐं उन्हनि खे पिणु सज़ा ॾिनी वञे। अॻवान चिताड़ ॾींदे चयो त जेकर असां सां मुतालबा न मञिया विया त असां वरी ईंदड़ सूमर 3 तारीख़ ते वरी रैली कढी गंबट वापडा ऑफिस जे गेट अॻियां एहतिजाज कंदासीं ऐं उन तहरीक तेसिताईं जारी रखंदासीं। उन तहरीक खे जेसिताईं मुतालबनि ते अमल नथो कयो वञे। लानत लानत सरमाएदारनि जे साथारी SDO उमर पठान ते लानत सरमाएदारनि जे साथारी SDO उमर पठान ते लानत पीपलनि जे साथारी SDO उमर पठान ते लानत चोरनि जे साथारी SDO उमर पठान ते लानत चोरनि जे साथारी SDO उमर पठान ते लानत करप्ट SDO उमर पठान ते लानत